अवामी आवाज़ मीडिया ग्रुप पारां ॾिनल सॾ जे मोट में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां रैलियूं कढी तक़रीबूं कोठायूं वियूं। कंबर में सुजाग फोरम तरफ़ां बुखारी हाल जे अंगण ते सैयद मुजाहिद हुसैन शाह सैयद अख़लाक शाह जी मेज़बानी हेठि मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें शहर जे सियासी समाजी धुरियुनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में सिंध जे सूफ़ी रागी सैयद वज़ीर अली शाह साथन समेत सूफ़ी कलाम ॻाए मच कचहरी खे चार चंड लॻाए छॾिया। कंबर जे नाले वारनि शोगड़नि अली मोहम्मद बिरोई, गुलशेर मुग़ैरी, नई टई जे नौजवान शाइर आमिर अली तुने डोर बेत ऐं शाइरी चई ख़ूब दाद माण्हू। इन मौक़े ते काका मोहम्मद अली चांडे, कामरेड नज़ीर तुने, शबीर जान, मीरजत, इरशाद हुसैन भुट्टे ऐं ॿियनि शिरकत कई। गौसपुर शहर जे इंडस वोकेशनल ट्रेनिंग सेंटर ऐं सिंधी अदबी संगत फोरम पारां मुशाइरो करायो वियो। इंडस टेक्निकल वोकेशनल सेंटर जे प्रिंसिपल नवीद अहमद बजारानी पारां इलाइक़े जे नामवर शाइरनि अदीबनि शुगड़नि सईद ज़ाहिद हुसैन शाह, सईद सरफराज़ हुसैन शाह ॿियनि पंहिंजी नकोर शाइरी वसीले सिंध जी सकाफ़त खे भेटा पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। मुख़्तलिफ़ टेबलोज़, तक़रीरूं ऐं ख़ाका पिणु पेश कया विया। इन मौक़े ते तक़रीब में आयल शाइरनि ऐं शुगड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा ॿेट सिंध जो विरसो आहिनि। टंडे आदम में सिंधी सकाफ़ती ॾियारे हवाले सां जागृता रैलियूं कढी वियूं ऐं सिंधी गीतनि ते झुमिरियूं हणी ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन कयो वियो। इन सिलसिले में सिटी हायर सेकेंडरी स्कूल पारां DSP लियाकत टालपुर, SHO राजा नवीद, सरफराज, स्कूल ओनर मिर्ज़ा अशफाक बेग, दिलदार कोरी, जॾहिं त आल हिंदू कच्छी इताद पारां डॉक्टर अमर शेख कच्छी ऐं लखूमल जी अॻवानी में नौजवाननि अजर कन टोपी पाए धार धार रैलियूं कढियूं, जेके मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदियूं प्रेस क्लब पहुतियूं। इन मौक़े ते सिंधी गीतनि ते झुमिरियूं पिणु हयूं। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 6 डिसंबर जो ॾियारो असांजी क़ौमी ईद जो ॾींहुं आहे। सिंध प्यार ऐं मोहबत जी धरती आहे। अजर कन टोपी ऐं पटको असांजी सकाफ़ती सुञाण आहे। मकली में ख़ुश्क बिरादरी पारां सरदार हाजी अशरफ ख़ुश्क, हाजी असद ख़ुश्क, गुलाम सरवर ख़ुश्क, सीनियर अहमद ख़ान ख़ुश्क, अब्दुल रशीद, रईस अब्दुल्ला ख़ुश्क, अब्दुल रहमान ख़ुश्क, मोहम्मद सादिक ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में नौजवाननि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स करे ख़ूब दाद हासिल कयो वियो। इन मौक़े ते सरदार हाजी अशरफ ख़ुश्क ऐं ॿियनि सकाफ़ती ॾियारे खे भरपूर नमूने मल्हाइण जो अज़्म वरजाईंदे चयो त पंहिंजी धरती ऐं सकाफ़त खे उजागर करण लाइ ही मेला मचाईंदा आहियूं। मीरपुर ख़ासि में राग रंग जी महफ़िल ऐं मच कचहरी समेत मुख़्तलिफ़ प्रोग्राम पेश कया विया, जिते मुक़ररनि अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सरवरान डॉक्टर जबार खटक नासिर खटक खे सिंध सां निभाइण ते मुबारकूं ॾिनियूं। इन मौक़े ते कोरी ॻोठ में मच कचहरी में सिंध जे भलोड़ फनकारा खुशबू लगारी ऐं मटू ऐं ॿियनि सुर विखेरिया। खपरो में डान डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन ऐं यंग सोशल रिफॉर्म खपरो पारां मेन चौक ते मेणबतियूं ॿारे सिंध खे भेटा पेश कई वई। इन मौक़े ते लोक फनकार ॼाम सोलंगी यकतार चपड़ी ते सकाफ़ती ऐं क़ौमी गीत ॻाए भरपूर दाद वरितो ऐं सरूण मिठू पारां हिन जन्म हुन जन्म खे मारवाड़ी में ॻाए वाह वाह कराए छॾी, जॾहिं त स्कूल जे ॿारनि क़ौमी गीतनि ते डांडिया पेश करे दाद वरितो। इन मौक़े ते यंग सोशल रिफॉर्म खपरो जे अॻवान मासूम मुस्तफ़ा कुंभर, मंसूर कुंभर, गुलाम अल्लाह मेहरान कुंभर ऐं मोहम्मद जुमन कुंभर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़ती ॾियारो असांजे लाइ क़ौमी ईद जीअं आहे। मियां साहब भरिसां ॻोठ मंगरियो वाही में एकता जे हवाले सां मौसीक़ी जी महफ़िल कराई वई, जंहिंमें क़ौमी गीतनि ते झुमिरियूं हयूं वियूं। इन मौक़े ते कामरेड लियाकत देशी, अब्दुल जबार सुमरो, सदरदीन सुमरो, हिम्मत अली सुमरो, शाइर अमीर अली सुमरो, उस्मान सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते कामरेड लियाकत देशी, शाइर अमीर अली सुमरे, मौलाई उस्मान ऐं ॿियनि जो चवणु हो त असां सिंधी टोपी अजरक पाए 6 डिसंबर ते एकता ॾियारे खे ईद जाम मल्हाईंदा आहियूं ऐं सदाईं मल्हाईंदा रहंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।